अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था ठरी मिरवाह खां। ठरी मिरवाह खुराक खाते सिंध जी नाअहली सबब ठरी मिरवाह गोदाम में 2018 खां रखियल कणक जूं 68,000 बोरियुनि जो स्टॉक खॼी न सघियो। हर साल हिक हंधि कणक पयल हुजण सबब समूरियूं बोरियूं फाटी पयूं। सरकार खे किरोड़ें रुपयनि जो नुक़सान। कणक ख़राब थियण बाद बदबू सबब भर पासे जा रहायशी आज़ार में अची विया आहिनि। 4 सालनि खां पयल किरोड़ें रुपयनि जी मालियत जी कणक ख़राब थी वई। फूड इंस्पेक्टर ठरी मिरवाह ज़हीर हुसैन शर जो चवणु आहे त काफ़ी दफ़ा आला ऑफिसरनि खे कणक खणण लाइ बार लिखियो आहे, पर हिन वक़्त ताईं कणक खॼी न सघी आहे। सिंध हुकूमत जी सिधी सही नाअहली आहे जो 2018 खां ठरी मिरवाह जो गोदाम आहे, फुड गोदाम, उते हिन वक़्त ताईं कणक पियल आहे। हीअ ॾिसी सघो था, हिन वक़्त ताईं सरकार जेको आहे हीअ कणक हितां न खणाई आहे ऐं सॼी कणक ॾिसो हीअ ख़राबु लॻी पई आहे। ये आम माण्हू वीचारा अटे लाइ परेशान आहिनि, कणक लाइ परेशान आहिनि, जॾहिं त हिते ही सूरत हाल आहे त कणक हिते पई आहे, इलाही टाइम खां हिते पई आहे।